हैदराबाद के यूनियन कौंसल मौला ठरी मीरवा रिपोर्ट नेमतुल्ला मल्हा। ठरी मीरवा में बजल नूर अहमद थेबो यूसी आलमाणी के गोठ अहमद खान आलमाणी गोठ सोनो खान आलमाणी में रज़ा इलाही सां फोत थियल सोशल वर्कर नौजवान मकबूल कुम्हार ऐं ॿियनि जे लाॾाणे ते संदसि वारसनि सां ताज़ियत जो इज़हार कयो। जंहिंखां पोइ उन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे ख़ानदान सदाईं अवाम जी ख़िदमत कई ऐं असां बि पंहिंजे वॾड़नि जे नक्शे कदम ते हलंदे अवाम जी बिना रंग नसल ज़ात पात जे ख़िदमत करे रहिया आहियूं ऐं कंदा रहंदासीं। हुन चयो त असांजे दौर में 2001 खां 2020 ताईं यूनियन कौंसल मौला जे अंदरि जेके तरक़ियाती कम कराया विया आहिनि उहे कंहिं खां बि लिकल न आहिनि। असां कंहिं ते थोरो या अहसान नथा करियूं, उहो असांजो फ़र्ज़ु आहे त वस आख़िर इलाइक़े जी अवाम जी ख़िदमत करियूं। हुन चयो त मुखालफ़त थींदी उन जी आहे जेके अवाम जी भलाई जा कम कनि था, उन सां असां ते को बि असरु नथो पवे। उन चयो त असांजा दरवाज़ा हर वक़्तु अवाम लाइ खुलियल आहिनि ऐं खुलियल रहंदा। उन चयो त जेकॾहिं बलदियाती चूंड थी त भरपूर हिसो वठंदासीं। उन मौक़े ते उन सां गॾु नौजवान इतिहाद यूसी आलमाणी जो सदर जमाल खान आलमाणी ऐं ॿिया गॾु हुआ।